सिंध जे अॻूणे वॾे वज़ीर मुराद अली शाह ख़िलाफ़ नूरियाबाद पावर प्रोजेक्ट रेफरेंस ते ॿुधणी थी आहे। मुराद अली शाह वकील सफ़ाई नैब प्रोसिक्यूटर एहतिसाब अदालत में पेश थिया आहिनि। एहतिसाब अदालत जे जज मोहम्मद बशीर नूरियाबाद प्रोजेक्ट रेफरेंस जी ॿुधणी कई। अॼु रुगो मुराद अली शाह जी हाज़िरी आहे। नेब प्रोसिक्यूटर जो इहो चवणु हुयो। वकील साद हाशमी ॿुधायो त एहतिसाब अदालत इस्लामाबाद खां केस कराची मुंतकिल थी वियो हो। सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले बाद इंट्रा कोर्ट अपील दाख़िल थियणी आहे। जॾहिं तव्हां कंहिंजे तरफ़ खां आहियो, जज मोहम्मद बशीर वकील साद हाशमी खां इहो सवाल कयो। वकील साद हाशमी जवाब ॾिनो त मां मुराद अली शाह रिस्पोंडेंट नंबर 4 तरफ़ां आहियां। एहतिसाब अदालत जे जज जवाबदारनि जी हाज़िरी रोस्टम ते घुराए लॻाई। जज मोहम्मद बशीर जो चवणु हुयो त जंहिंजी हाज़िरी लॻी वञे उहो जवाबदार अदालत जे कमरे में वेही रहे। वकील सफ़ाई जो इहो चवणु हुयो त वफ़ाक़ी हुकूमत अपील में स्टे जे मुतफ़रिक़ दरख़्वास्त बि दाख़िल कई आहे। मुराद अली शाह ख़िलाफ़ केस सिंध हाई कोर्ट ट्रांसफर थी वियो हो। वकील सफ़ाई साद हाशमी चयो त डिघी तारीख़ ॾियो, इंट्रा कोर्ट अपील दाख़िल करणी आहे, थोरो सब्र करियो। तकड़ कहिड़ी आहे? जज एहतिसाब अदालत मोहम्मद बशीर मुकालमो कयो। एहतिसाब अदालत मुराद अली शाह ख़िलाफ़ केस जी ॿुधणी 28 नवंबर ताईं मुलतवी करे छॾी।